जैकबाबाद सिटी पुलिस जे ईदगाह भरिसां पुलिस ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो इमरान वल्द महबूब जतोई खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जैकबाबाद मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जैकबाबाद सिटी पुलिस उन जेको आहे मुबैना मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में ॾुआरी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन खां अलावा जेको नौजवान आहे नाले इमरान वलद जेको आहे महबूब जतोई जेको आहे उनखे ज़ख़्मी हालत में पुलिस गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इन खां अलावा हाणे अव्हांखे ॿुधायां त पुलिस जो इहो चवणु आहे त हाणे जेके ॾुआरी माण्हू आहिनि उहे होशियार थियनि, हाणे उन्हनि खे बख़्शे न कयो वेंदो। उहे जेके ॾुआरी माण्हू आहिनि जेके शहर में ॾोह वारदातूं कनि पिया उन्हनि खे जेको आहे हाणे हाफ फ्राए खां जेको आहे फुल फ्राए कयो वेंदो। हाणे सिर्फ़ु अव्हांखे इहो ॿुधायां त मोबाइल सिर्फ़ु चोरी कंदड़ जेको आहे उनखे बि पुलिस बख़्श न कयो आहे। उनखे बि जेको आहे त पुलिस मुक़ाबिलो जेको आहे ॾेखारे उनखे बि जेको आहे त पुलिस हाफ फ्राए जंहिंमें कयो आहे। जेको हाणे जेके फुरूं ऐं वारदातूं कनि पिया उन्हनि खे जेको आहे त हाणे फुल फ्राए करे जेके शहरी आहिनि उन्हनि जी जेका आहे ॾुआरियुनि खां जान जेका आहे त छॾाई वेंदी। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।